नाज़रीन ईरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंकी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप की सदारत हेठि सिचुएशन रूम में अहम इजलास जारी। इजलास में आबनाई हुरम्स की नई सूरतयाल ऐं ईरान सां थींदड़ ॻाल्हियुनि ते ॻाल्हि ॿोल। अमरीकी मीडिया मूजिब सदर ट्रंप हिन हफ़्ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ईरानियुनि सां टेलीफोन ते ॻाल्हायो। अमरीकी उहिदेदार मूजिब ईरान सां ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ न थियो त जंग हिकु भेरो ॿीहर शुरू थी सघे थी। सिचुएशन रूम इजलास में नायब सदर जेडी वेंस, वज़ीर ख़ारजा मार्को रूबियो ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि जी शिरकत। ईरान जी सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो चवणु आहे त पाकिस्तान जे ताज़ो टियाकड़ी वारी कोशिशुनि बैदि अमरीका पारां ईरान खे केतिरियूं ई तजवीज़ूं मिलियूं आहिनि। तजवीज़ुनि जो जाइज़ो वठण बैदि बाज़ाब्ता जवाब ॾिनो वेंदो। ईरानी वफ़द जे सरबराह बाकिर कालीबाफ चयो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि में पेशरफ़्त थी आहे, पर अञा बि वॾो फ़ासिलो मौजूदु आहे। अमरीका पारां ईरानी बंदरगाहनि जी नाकाबंदी करणु ॼटको फ़ैसिलो आहे। आबनाई हुरमुज़ मुकमल ईरान जे कंट्रोल में आहे। इसराइल ईरान मथां हमलनि जी नई लिस्ट तयार करे वरिती। इसराइली उहिदेदार दावा कई आहे त जंग बंदीअ जो मुद्दो ख़त्म थियण बैदि अमरीका ऐं इसराइल हिकु भेरो ॿीहर शिदत सां हमला करण लाइ हदफ़ मुक़रर करे छॾिया आहिनि। इसराइली उहिदेदार मूजिब इम्कानी हमलनि में तवानाई वारा शोबा बि शामिल आहिनि। ईरानी जनरल चयो आहे त जंग ॿीहर शुरू कई वई त आलमी जंग में तब्दील थी वेंदी। ईरानी ब्रिगेडियर जनरल चयो आहे त अमरीका ईरान जे मिसाइल ठाहिण वारी सलाहियत ख़त्म नथो करे सघे। जंग ॿीहर शुरू थी त नए ऐं जदीद मिसाइल सां जवाब ॾिनो वेंदो।